अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 18 डिसंबर सैटरडे, सुबुह जा पूरा 10 थिया आहिनि। हाणे ज़हरा वई, मां हुनजो दरवाज़ो बंदि करे आई आहियां। ऐं हीअ आहे मुंहिंजो कमु जेको मां हिते सुबुह जो सिर्फ़ु हिन महिल वेही कंदी आहियां या राति जो थोरो। त हीअ हिकिड़ो मुंहिंजो पीस जेको आहे कंप्लीट थी वियो आहे। सवाइ हिन जे त हिन में जेके ही लाइनूं तव्हां ॾिसो था रहियल आहिनि, इहे गोल्डन सां भरबियूं ज़रीअ सां। त ज़रीअ जो कमु मां आख़िर में कंदमि। सो हीअ हिकिड़ो मुंहिंजो रेडी आहे। ऐं बसि ॾिसो त उहो बि हिते वेठी हुजां ऐं हीअ खणी वेठी आहियां त टाको टाको थी नेठि हिकिड़े ॾींहुं भरिजी वेंदो। अहिड़ा 4 वॾा पीसिस आहिनि ऐं ॿिया नंढा नंढा स्टार्स आहिनि, जीअं तव्हां हिन में ॾिसो था उहे स्टार्स सॼे ते फैलियल आहिनि। सो इहो कमु थी रहियो आहे। उनखां सवाइ अॼु सीउ एॾो आहे, एॾो आहे, एॾो आहे। अॼु छा 3 ॾींहंनि खां एॾो ई सीउ आहे। ऐं हींअर मां जॾहिं पाणी पई पियां त मां थोरो गरम पाणी करे उहो गिलास में विधो, पोइ बाक़ी नॉर्मल टेम्परेचर वारो विधो, तॾहिं मां थोरो सॼर पाणी करे ऐं पोइ पीतो आहे। ऐं अॼु मूंखे लॻे नथो त मां कुझु कमु करे सघंदमि। तव्हां सां कल्ह वारो थोरो शेयर कयां। हे आहे मुंहिंजे सिलाई जे कॉर्नर जो सीन। हीअ आहे उहो पटो, बिस्मिल्लाह रहमान रहीम, जेको मां उन ॾींहुं ठाहियां पई ट्रियोनी। सो कल्ह मां सॼो ॾींहुं हिन ते महिनत कई आहे। त हीअ ॾिसो, हीअ रोल करे रखियो अथमि। मां पहिरियों बि ठाहे चुकी आहियां। मां इहो बि तव्हांखे ॿुधायमि त तव्हां चाहियो त हिन जी वीडियो ॾिसी सघो था अगरि कोई ठाहिणु चाहे त। सो कुझु थोरो पहिरियों वारो बचियलु हुयो ऐं ॿियो कल्ह ठाहियुमि जेको कंप्लीट कयुमि, उहो सॼो हिन ते वेड़े छॾियो आहे। उनखां सवाइ मां कल्ह ही कटिंग्स कयूं कुझु, ऐं कुझु मां उन्हनि मां सिबी रखियूं आहिनि। ठाहींदमि अलाए छा, रिली कीअं ठहंदी ख़बर न आहे। फ़िलहालु ही नंढा नंढा रैंडम पीसिस हुया जेके मां अलॻि करे रखिया उन ॾींहुं, त उहे मां कल्ह काफ़ी सारा हिननि मां सिबी छॾिया आहिनि। सो अॼु बि सोचां थी त अगरि मां कुझु कमु कंदमि त हिननि ते ई कंदमि। कटिंग्स ज़ाहिर मूंखे ॿियूं बि खपनि, छो त हिन में रुॻो हाणे पीलियूं ऐं सायूं बचियूं आहिनि, त उहे हिक ॿिए सां एॾो मज़ो नथियूं कनि। त मां कुझु कटिंग्स ॿियूं बि कंदमि ऐं उनखां पोइ अलाए छा कंदमि, उहो तव्हां सां शेयर कंदमि। बाक़ी सीउ मूंखे सफ़ा सुस्तु करे छॾियो आहे। हीअ सूरत हाल आहे। खीर काढ़े रखी आयमि ऐं उनखां पोइ अची सॼो सामान जमा कयमि ऐं हिते वेही मां कटिंग पई कयां। सो अञा स्टार्ट कयमि, मस त लाइट हली वई। सो हाणे मां अॻु में ई मुंहिंजी नियत मूंखां हलियलु हुयो, सीउ पियो थिए मूंखे ॾाढो, ऐं मथां जो हे गड़बड़ थी वई त हाणे मां त सफ़ा लेज़ी थी वई आहियां। ॿियो हाणे मां छा थी करे सघां। सभु कुझु बंदि करे हाणे हिते मां वेही ऐं पंहिंजूं जेके डाउनलोडेड वीडियोज़ आहिनि उहे ॾिसंदमि। 11:15 थिया आहिनि, लाइट ग़ाइबु आहे ऐं मां लेटी लेटी थकिजी पियमि ऐं फाइनली मां ॿाहिरि निकिरी आयमि। ॿाहिरि ॾाढी ॾाढी थधी हवा आहे ऐं इन करे मां 2-3 ॾींहंनि खां पंहिंजी अम्मा सां ऐं भेणुनि सां बि न ॻाल्हायो आहे, छो त मूंखे ॻाल्हाइण जे लाइ ॿाहिरि निकिरणो पवंदो आहे। अंदरि सिग्नल जो मसइलो हूंदो आहे इलाही, त हिते बीह करे हाणे सभिनी सां ॻाल्हाए वरितो आहे। हाणे सोचां थी वरी अंदरि वञा, टॉर्च वारींदमि ऐं कुझु न कुझु कमु कंदमि वञी। सो बसि इहा ई ज़िंदगी आहे, गुज़री रही आहे। इहो ई असांजो प्यारो देश आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो असां वटि गैस जो मसइलो न आहे। हाणे त मूंखे लॻे थो त मूंखे जेको आहे न हीटर बि कढणो पवंदो। अॼु ईअं सीउ, अॼु न बल्कि 2-3 ॾींहंनि खां ईअं सीउ आहे। ऐं आमना मूंखां पुछे पई हिन प्रोपगेशन जो, हे माशाल्लाह एॾो वॾो थी वियो आहे, अञा ताईं मां हिन जी जेका हे पॉट हिन जो चेंज न कयो आहे। हिनखे मूंखे कंहिं कूंडीअ में हणिणो आहे। हे वीचारो मुंहिंजो मिनिएचर गार्डन बि उजड़ियल पियो आहे। सो हाणे मूंखे सीउ मां जान छुटंदी त मां कुझु कंदमि। त बहरहाल हिते बीठी हुयमि, कंटिन्यू वॉक कंदी रहियमि त जीअं मूंखे सीउ न थिए, छो त हरकत में बरकत आहे। सो हाणे अंदरि था हलूं। पूरा 12:30 थिया आहिनि। हिते मुंहिंजी चार्जर लाइट ॿरे थी, लाइट अञा ताईं कोन आई आहे। ऐं मां ख़बर अथव पंहिंजो टाइम ज़ाया करणु मूंखे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। सो मां टाइम बिल्कुलु ज़ाया न कयो आहे। मां हिते वेठे वेठे हेॾा सारा माशाल्लाह कलर्स कटे वई आहियां। ऐं हे एॾो मज़े जी हीअ डिज़ाइन आहे जो हिन में नंढा नंढा पीसिस बि यूज़ था थी वञनि। जीअं मिसाल हिन मां येलो मां सिर्फ़ु 2 पीसिस निकिता आहिनि, लाइट येलो मां, हो डार्क येलो आहे। त इहे हिकिड़ो बि निकिरंदो न त कमु अची वेंदो। ऐं उनखां अलावा ॾिसो त हीअ आॾा टेॾा नंढा वॾा पीसिस आहिनि जिन जी कटिंग जारी आहे। ऐं हेठि हे हाल आहे। जॾहिं फाइनली सॼी कटिंग करे वेंदमि त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मां हे सॼा पीसिस हितां खणंदमि। ऐं हीअ हिते रैंडम पीसिस बचंदा था वञनि, जेके वरी सॉर्ट आउट थींदा, के बॉर्डर में वेंदा, के मुंहिंजे उन रंग रंग जे थेलियुनि में वेंदा। सो बहरहाल वक़्तु विञाइण मूंखे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे, त मां वक़्तु विञायां कोन थी। थोरी देरि जेको शुरू में लेटी वियमि, उनखां पोइ मूंखे ॾाढो ख़राबु पियो लॻे। ऐं मां सॼे पंहिंजे ज़ख़ीरे मां ईअं सन्हा सन्हा पीसिस जेके आहिनि नंढा नंढा, हीअ ॾिसो
ही सभु नंढा नंढा टुकड़ा ॻोल्हे कढिया आहिनि, कंहिं मां 2 निकिरंदियूं, 4 निकिरंदियूं, 6 निकिरंदियूं। हर हाल में मुंहिंजो हे जेको बि कपिड़ो आहे इहो इस्तेमालु थी वेंदो। सो इहो मुंहिंजो कमु हिते रहंदो जारी। अञा मां कुझु देरि कटिंग करणु थी चाहियां, घटि में घटि 1 बजे ताईं। हाणे 12:30 थिया आहिनि, पूरो 1 थियो आहे ऐं मां कटिंग ख़तमु कई आहे। अज़ान बि अचणु शुरू थी वई आहे परे परे खां। ऐं मां हिते डिफरेंट शेड्स किन किन ते लिखियल बि आहे, पर बैक साइड ते हलियो वेंदो, कोई मसइलो न हूंदो आहे। हे कुझु प्रिंटेड ऐं कुझु प्लेन जा डिफरेंट शेड्स मां कटे रखिया आहिनि। ऐं दिलि त चाहे थी सिबां, पर ज़ाहिर लाइट कोन्हे। सो हाणे किचन में हलंदमि, उते कुझु कमुकारु करिणो आहे। किचन जो हे सीन आहे ऐं हर शइ जेका आहे मां थां मां फैलाए वेंदी आहियां। जीअं ई हली वेंदी आहे ज़हरा, मां थां फैलाए छॾींदी आहियां। खीर बि थधो थी वियो आहे। सुबुह जो हिते सुराण खे चयोमि त चणनि जी दाल भिॼाए वञाए त मां पचाईंदमि। सो अञा ताईं त मूड नथो थिए पचायां, अलाए न पचायां ख़बर न आहे। ऐं कल्ह मां राति जो पचायो हो मटर पालक ऐं पटाटनि जी भाॼी, उहा बि पई आहे। सुबुह जो सुराण हे पटाटा फ्राए कया, उहे बि पिया आहिनि। त असां 2 ॼणनि जे लाइ मुंहिंजे ख़्याल में इहो ॿोड़ ऐं इहे तरियल पटाटा काफ़ी थींदा। चांवर पचाइण मां छॾे ॾिना आहिनि। हे आहे पालक मटर पटाटा ऐं हे मां राति जो पचाई ताहिरी। त हीअ मज़ेदार ताहिरी बि इलाही सारी पई आहे। सो बसि 2 मानियूं पचाईंदमि। हे अटो ॻोहियो पियो आहे, धाणा कटियल आहिनि, में बि मां रायतो ठाहे वठां, पर सभिनी खां पहिरियों मूंखे हे थांव अंदरि करणा आहिनि। टुवाल सुकिणो विझंदमि, उन खां पोइ बाक़ी कमु कंदमि। बंदि करे छॾियो। अच्छा भई लाइट बंदि आहे, अञा ताईं कोन आई आहे। त मां सोचियमि इहो छा कयां, टाइम ज़ाया करणु त मुंहिंजी तबियत ख़राबु थी वेंदी आहे। सो मां हिते उस जो मज़ो बि वठां थी ऐं मां पंहिंजी एम्ब्रॉइडरी बि कयां थी, छो त हिते वेही इहो ई थो करे सघिजे। सो इहो थी रहियो आहे हिते। त दुआ कयो त जल्दी बिजली अचे ऐं जेसि ताईं तव्हां व्लॉग ॾिसंदव तेसि ताईं त अची वई हूंदी इनशाला। तॾहिं त मां पोस्ट कंदमि न। सो इहो कमु थी रहियो आहे। 5 में कुझु मिंट आहिनि, 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती ऐं लाइट अञा कोन आई आहे। सो वॉक ते बि मां अॼु नथी वञा। अॼु छा मां 3 ॾींहंनि खां वॉक ते नथी वञा, मां वञी मोटी थी अचां। ॿाहिरि एतिरो सीउ, एतिरी हवा आहे जो मुंहिंजी हिमत नथी थिए त उन हवा में मां बीहां। सो मां आई आहियां पंहिंजे लाइ चांहि ठाहिणु ऐं उन सां गॾु गॾु इहा दाल बि रखी अथमि बॉइल करण लाइ। राति जो इहा दाल ई पचाईंदमि। सो ख़बर न आहे लाइट जो फॉल्ट आहे या ख़ुदा ॼाणे त कोई मेंटेनेंस जो कमु आहे। अॻु में छा हूंदो, जॾहिं असां अख़बार वठंदा हुआसीं त उन में उहो सॼो टाइम टेबल अची वेंदो त भई फलाणे ॾींहुं फलाणी तारीख़ ते अहिड़े अहिड़े इलाइक़नि जी लाइट हेतिरा कलाक बंदि थींदी। सो हाणे असां अख़बार वठणु छॾे ॾिनी आहे। मूंखे ख़बर न आहे त छा चकर आहे। ऐं कॾहिं तारीख़ खे चवंदी आहियां त पुछी वठि त छा थियो अथनि त ॿुधाईंदो आहे, पर हाणे मां उहो बि छॾे ॾिनो आहे, छो त कोई फ़ाइदो कोन्हे। उहो ॾींदा पंहिंजे टाइम सां ई। सो मां चांहि ठाहींदमि ऐं दाल रखंदमि ते रखी छॾी हल्की बाहि ते। ऐं अलाह कंदो जेकॾहिं अची वेंदी लाइट जल्दी त मां वञी पंहिंजी रिली सिबंदमि, जंहिंमें मुंहिंजो बिल्कुलु साह अटकियो पियो आहे, छो त मां इलाही सारा कलर्स कटे रखिया आहिनि। हिनमहिल राति जा 10 थियण वारा आहिनि ऐं अॼु असांजी लाइट सॼो ॾींहुं न हुई। सुबुह जो 10 सवा 10 बजे वई, शाम जो 6 बजे आई आहे। सो उन में बैटरी डाउन थी वई फ़ोन जी। ऐं उन खां सवा 6 बजे खां जॾहिं खां आई आहे लाइट त इंटरनेट कोन्हे। सो कुझु नथो करे सघिजे। सॼो ॾींहुं कुझु न कुझु करे गुज़ारियो आहे, वांदो कोन वेठासीं। कमु कारियूं रधो पको सभु टाइम सां थींदो रहियो, पर इंटरनेट खां सवा अजीब थो लॻे ॾाढो। सो हिन महिल कंप्लेन करण जो बि को फ़ाइदो न आहे। हू ठाहिण जे लाइ ईंदा उहो ई सुभाणे, या जेको बि मसइलो हूंदो सुभाणे ई हल कंदा। सो इन करे अॼु जो व्लॉग पोस्ट कोन थी सघियो, त मूं सोचियो त बसि हाणे तव्हां सां भला थोरियूं ॻाल्हियूं करे वठां। ऐं मां जीअं लाइट आई आहे फ़ोन चार्ज ते रखी, मां कंटिन्यू सिलाई कई आहे, विच में रुॻो राति जी मानी पचाई। ऐं मूंखे सॼो ॾींहुं जेका ॿाड़ लॻल हुई त मां रिली सिबां, उहा मां हाणे सिबी आहे कंटिन्यू 6 बजे खां राति जो 10 बजे 10 थियण वारा आहिनि। सो इन विच में रुॻो मानी पचाइण वियमि, निमाज़ पढ़ियमि सांझी जी, न सांझी जी पढ़ी चुकी हुअमि, पोइ आई ही लाइट। सो हाणे सुम्हण जी निमाज़ पढ़णु वेंदमि। सो तव्हांखां मोकिलायां थी। ऐं ॿियो ॻाल्हाइण लाइ त घणो कुझु आहे, इलाही देरि थी वई आहे। सो मां मुसलसल सिलाई कई आहे ऐं मां रिलीअ जो चङो सारो हिसो सिबी वई आहियां, छो त मां कल्ह जुमे ते बि कंटिन्यू कमु कयो। अॼु बि मां बंदि लाइट में कटिंग ॾाढी सारी करे छॾी ऐं जीअं ई लाइट आई त मां सिबाइण लॻी पई आहियां उनखे। सो चङो भलो टुकुर कंप्लीट थी वियो आहे। सो इनशाला ऐं हीअ मां 10 बजे राति जो तक़रीबन ही आख़िरी ॻाल्हियूं मां भरे रही आहियां, रिकॉर्ड करे रही आहियां। इन लाइ जो फ़ोन जी बैटरी डाउन हुई, सो उहा चार्ज ते रखी हुअमि त हाणे शुक्र आहे फुल चार्ज आहे, पर इंटरनेट कोन्हे।
सो व्लॉग त वाइंड अप कयां थी, पर इंशाल्लाह पोस्ट सुभाणे थींदो। सो ख़ुशि जो आबाद जो, अल्लाह तव्हांखे सलामत रखे। इंशाल्लाह सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह भाई।